कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो चोलियाणी ऐं जाफ़री गैंग ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन 5 मशकूक माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि। 2 मोटरसाइकिलूं हथ करे ॾोहारियुनि जा 3 घर ड्राहे पट कया विया आहिनि। एसएसपी कश्मीर ज़ुबैर नज़ीर शेख जी हिदायतुनि ते एसपी इन्वेस्टिगेशन मोहम्मद मुराद कांगरो, सीआईए पासबान सिकंदर अली पवत ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री चोलियाणी ऐं जाफ़री गैंग ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। ऑपरेशन में कमांडोज़, एपीसी चेन, बख्तरबंद गाड़ियुनि, कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस हिसो वठी रही आहे। पुलिस ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जे घरनि खे ड्राहे पट कयो वियो आहे। 5 मशकूक माण्हुनि खे गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुंतक़िल कयो वियो आहे ऐं 2 मोटरसाइकिलूं ॾोहारियुनि जे थाकनि वटां बरामद कयूं वियूं आहिनि। ऑपरेशन ॾोहारियुनि जे ख़ात्मे ऐं अमान जी बहाली लाइ कयो पियो वञे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदासीं, कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो चोलियाणी ऐं जाफ़री गैंग ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, जंहिं में 5 मशकूक माण्हू गिरफ़्तार करे 2 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं आहिनि।